साईं पीर बख्श शेख साईं के ओ मौला साईं जनवरी दुबई वञनि था तुझी अमान पनाह में न हिननि खे हर मोड़ ते कामयाबी फतेह अता फरमा। ओ मौला पीर बख्श शेख साईं जे रोज़गारनि में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं अता फरमा। ओ मौला तोखे अम्मा सैयदा ज़ैनब जे करबला खां कूफे खां शाम वारे सफ़र जो वास्तो थी। अम्मा सैयदा जे सफ़र जा ॾियारा आहिनि ऐं मुंहिंजो इमाम सजाद मौला क़ैदी आहे। अम्मा सैयदा ज़ैनब ऐं इमाम सजाद अली असगर ऐं इमाम हुसैन जी मासूम नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी। हे घर ऐं घर वारा क़यामत ताईं तुंहिंजे साम्हूं आहिनि। हिननि खे सवाइ ग़म हुसैन जे ॿियनि दुनिया जे ग़मनि खां पनाह अता फरमा। ओ मौला पीर बख्श शेख साहब खे जंहिं बि अॼु दुआ जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। साईं गुलज़ार अली फुल पोटो साईं जा बच्चा ऐं घर आबाद फरमा। ओ मौला अॼु जंहिं मूंखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। मौला सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में घर घर में लख सलवातूं थियनि। अम्मा ज़ैनब जो वास्तो थी या दुआ क़बूल फरमा। हर सुन्नी जे घर हर शिया जे घर ओ मौला लख सलवातूं थियनि। चौधरी ज़ैनब जो वास्तो थी मुंहिंजी या दुआ क़बूल फरमा। महबूब जी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। ओ मौला असांजे सिंध धरतीअ खे वतन पाकिस्तान खे ऐं वतन जी पाक फ़ौज आर्मी खे हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।